अहम ख़बर मां करियूं बिलावल हाउस खां। बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान सियासी विछू आहे जंहिं मुल्की मईशत खे ॾंगियो आहे। हुन चयो त हू 5000 कुर्सियुनि ते 10 लख माण्हुनि खे सरप्राइज़ ॾियणु चाहे थो। संदसि चवणु हो त सिलेक्टेड वज़ीर आज़म नाकाम थी चुको आहे। बेएतमादी रिथ जो मुक़ाबिलो 5000 कुर्सियुनि सां न थींदो। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया बिलावल हाउस खां। बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान सियासी विछू आहे जंहिं मुल्की मईशत खे ॾंगियो आहे। हुन चयो त हू 5000 कुर्सियुनि ते 10 लख माण्हुनि खे सरप्राइज़ ॾियणु चाहे थो। संदसि चवणु हो त सिलेक्टेड वज़ीर आज़म नाकाम थी चुको आहे। बेएतमादी रिथ जो मुक़ाबिलो 5000 कुर्सियुनि सां न थींदो। अव्हांखे आगाह कयूं पिया बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान सियासी विछू आहे ऐं जंहिं मुल्की मईशत खे ॾंगियो आहे। हुन चयो त हू 5000 कुर्सियुनि ते 10 लख माण्हुनि खे सरप्राइज़ ॾियणु चाहे थो। संदसि चवणु हो त सिलेक्टेड वज़ीर आज़म नाकाम थी चुको आहे। बेएतमादी रिथ जो मुक़ाबिलो 5000 कुर्सियुनि सां न थींदो। अव्हांखे आगाह कयूं पिया बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान सियासी विछू आहे जंहिं मुल्की मईशत खे ॾंगियो आहे। हुन चयो त हू 5000 कुर्सियुनि ते 10 लख माण्हुनि खे सरप्राइज़ ॾियणु चाहे थो। संदसि चवणु हो त सिलेक्टेड वज़ीर आज़म नाकाम थी चुको आहे। बेएतमादी रिथ जो मुक़ाबिलो 5000 कुर्सियुनि सां न थींदो। बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान सियासी विछू आहे जंहिं मुल्की मईशत खे ॾंगियो आहे। कराची का धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, छा चवणु हो बिलावल हाउस जे तर्जमान जो? जी बिल्कुल, बिलावल हाउस जे तर्जमान चयो आहे त इमरान खान उहो सियासी विछू आहे जंहिं मुल्की मईशत खे बि ॾंगियो आहे। संदसि चवणो हो त 5000 कुर्सियुनि ते 10 लख माण्हू ॾेखारे सरप्राइज़ ॾियण जी कोशिशि कई पई वञे। बिलावल हाउस जे तर्जमान वधीक चयो त हिकु माण्हू खे 1000 माण्हू करे ॾेखारण वारा जेके कैमरा आहिनि उहे घुराया विया आहिनि। हुन चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म हिन वक़्तु जेको आहे अधु सिरियो बणिजी चुको आहे ऐं समूरियूं हदूं जेके आहिनि उहे उड़ांके चुको आहे। बिलावल हाउस जे तर्जमान वधीक चयो आहे त बेतमादी रिथ जो मुक़ाबिलो ट्विटर ते या 5000 कुर्सियुनि सां नथो थी सघे। मुल्क मां मुफ़्त ट्रेनूं हलाए बि 10,000 माण्हू जेके आहिनि उहे गॾु न करे सघिया आहिनि। जी ठीकु आहे शब्बीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।